नाज़रीन, सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो आहे त एमक्यूएम जो नए सूबे जो मुतालबो सिंध जी वहदत ते हमिलो आहे। मुस्तफ़ा कमाल खे ज़िम्मेवारी वारी ॻाल्हि ॿोल करणु घुरिजे। एमक्यूएम जी नफ़रत ई विरहाइण वारी सियासत खे अवाम रद्द करे चुको आहे। मुस्तफ़ा कमाल जे बयान ते रद्दअमल में इस्माइल राहू चयो आहे त अरिड़हीं तरमीम वफ़ाक़ खे मज़बूती सूबनि खे ख़ुदि मुख़्तियार बणायो, मसइलनि जे हल में सूबनि खे रुकावट करार ॾियणु हक़ीक़तनि जो अबतड़ आहे। अवाम खे गुमराह करण जी कोशिश कई पई वञे। ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॾियूं पिया। सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो आहे त एमक्यूएम जो नए सूबे जो मुतालबो सिंध जे वहदत ते हमिलो आहे। मुस्तफ़ा कमाल खे ज़िम्मेवारी वारी ॻाल्हि ॿोल करणु घुरिजे। एमक्यूएम जी नफ़रत ऐं विरहाइण वारी सियासत खे अवाम रद्द करे चुको आहे। मुस्तफ़ा कमाल जे बयान ते रद्दअमल में इस्माइल राहू चयो आहे त अरिड़हीं तरमीम वफ़ाक़ खे मज़बूत ऐं सूबनि खे ख़ुदि मुख़्तियार बणायो, मसइलनि जे हल में सूबनि खे रुकावट करार ॾियणु हक़ीक़तनि जो अबतड़ आहे। अवाम खे गुमराह करण जी कोशिश कई पई वञे।